जी नाज़रीन, असां अॼु तव्हांजे साम्हूं कोट गुलामनि जे टूवेलनि ते बीठल आहियूं। जीअं त 1996 में वर्ल्ड बैंक हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिनो हो सिंध जे जेको बंजर ज़मीनूं आहिनि, जेको सिम ऐं कलर जे वर चढ़ियल जेको ज़मीनूं हुयूं, हुननि खे आबाद करण लाइ अरबें रुपयनि जो हिकिड़ो प्रोजेक्ट हो। LBOD जेको मुख़्तलिफ़ ज़मीननि ते लॻाया विया हुआ इहे टूवेल, जंहिंजे अंदरि हेवी साफ्ट हेवी मोटरूं ऐं बाक़ाइदा उनजे अंदरि माना हिकिड़ी जदीद मशीनरी उनजे अंदरि लॻल हुई। ऐं हर टूवेल सां गॾु हिकिड़ो बिजली जो पोल लॻल आहे ऐं हिकिड़ो बिजली जो ट्रांसफार्मर लॻल हो जेको टूवेल खे हलाइण लाइ हूंदो हो। त इहे टूवेल कोट गुलाम अहमद तालके जे तक़रीबन 4 फीडरनि जे अंदरि फीडर 1 फीडर ढेंगार, फीडर मीरवा ऐं फीडर कोट गुलाम अहमद 4 फीडर जे अंदरि मुंहिंजे ख़्याल में जेको असांजे सोर्सिस मां ख़बर पई आहे 195 टूवेल लॻाया विया हुआ। अॼु मौजूदा सूरत हाल इहो आहे, हिन LBOD इंतज़ामिया जी इंतिहाई हिकिड़ी नाअहली, हिननि जी हिकिड़ी कोताही चइजे, हिकिड़ी माना करप्शन जंहिंजी का इंतिहा न आहे। उहो ॾिसिजे त 195 टूवेल मञा तक़रीबन 150 टूवेल तबाह थी विया आहिनि। इहो असांजो कैमरामैन तव्हां ॾेखारे सघंदो, इहो मुंहिंजे पोयां टूवेल आहे, हुनजी हालत तव्हां ॾिसो पिया। न हिन में दर आहे, न हिन में दरियूं आहिनि, न हिन में मोटरूं लॻल आहिनि, न हिन में सॉफ्ट लॻल आहिनि, हिन जा पैप एतिरे क़दुरु बिजली जे पोल जे अंदरि लॻल ट्रांसफार्मर हुन जूं कोइलूं बि चोरी थी वियूं आहिनि। पर इहो नाअहली हिन खाते जी आहे, हिन डिपार्टमेंट जी आहे, जेको अॼु ॾींहुं ताईं न हिननि चोरनि जी ख़बर पइजी सघी आहे ऐं न हिननि चोरनि जे ख़िलाफ़ु का कानूनी कार्रवाई थी आहे, न हिननि जे ख़िलाफ़ु का एक्शन थियो आहे, न कोई FIR थियो आहिनि, न को केस थियो आहे ऐं न अॼु ॾींहुं ताईं हिननि जा चोर झलिजी सघिया आहिनि। इहो पैसो हिन जेको वर्ल्ड बैंक ॾिनो, इहो हिन आबाद करण जे भले लाइ ॾिनो हो न। इहो ज़राअत असांजी जेको ज़राअत आहे, जेको हिकिड़ो माना असांजी मैशत में हिकिड़ी वॾी रीढ़ जी हॾी जी हिकिड़ी हैसियत रखे थी, त ज़ाहिर आहे असांजी ज़मीनूं आबाद थींदियूं, हिन मंझि फसल थींदा, हिन मंझि असांजा माना बाग जेको सरसब्ज़ थींदा, असांजा फसल लहंदा, त आबादगार मासी तौर ते मुस्तहकम थींदो, उहो मज़बूत थींदो। हुन सां गॾु उहो पैसो जो जेको रोलेशन आहे उहो असांजे मुल्की सतह ते हिकिड़ो माना वॾी अहमियत रखे थो। हुन सां असांजे कारोबार ते वॾो असरु पवे थो। आबादगार तबिको आहे, हाड़ी तबिको आहे, ज़मींदार तबिको आहे, कारोबारी तबिको आहे, सभु असां हिन ज़राअत खां वाबिस्ता आहियूं। त इहे ख़ाली टूवेल तबाह न आहिनि, इहो तव्हां सम्झो इहे तव्हांजूं ज़मीनूं तबाह करण जो हिकिड़ो आहे। पर अफ़सोस हिन खां वॾी हिकिड़ी त असांखे हिकिड़ो जो इंसाफ़ थियो आहे, असांखे जेको असांजा ज़रिया ॿुधाइनि था त कागज़नि जे अंदरि LBOD डिपार्टमेंट जेको आहे, हुननि जे कागज़नि जे अंदरि इहे टूवेल अॼु बि हलनि पिया। हाणे इहो तव्हां हालत ॾिसो पिया, हाणे इहो टूवेल हलनि पिया, हिन जे मथे चौकीदार चौकीदारी करे पियो, हिन जे मथां हिन इलेक्ट्रिशियन जेको हिन जी मरम्मत करे पियो, बिजली जो बिल हिन जो अचे पियो। एॾी अंधे नगरी, एॾी चरबट राजा, छा तक जा चूंडल निमाईंदा इहो कोन पिया ॾिसनि? छा मैनेजमेंट कोन्हे? छा CM सिंध जा वज़ीर आज़म सिंध खे ख़बर न आहे? छा हिन इख़्तियारनि खे ख़बर न आहे त हेॾी वॾी करप्शन थिए पई? इहे टूवेल कागज़नि में हलनि पिया, इहो त इंतिहाई हिकिड़ी करप्शन आहे। तव्हां सेमिनारनि जी हालतूं ॾिसो, बरसातनि में जेॾो असांखे नुक़सानु कोन थो थिए जेतिरो नुक़सानु असांखे सेमिनारनि जा घारा ॾियनि था, जेतिरो ज़मीनूं, जेतिरा असांजा ॻोठ, पुराणा ॻोठ, सवे ॻोठ, इहो बरसाती पाणी जो जेको लंघ आहे, कुदरती लंघ, उहो बंदि करे छॾिया। सेमिनारनि जी हालतूं खाटी सफ़ाई नाले किरोड़ अरबे रुपया अचनि था, उहो बि मोबीना करप्शन जे वर चढ़ी सघंदा, पर केरु पुछारो करण लाइ तयारु न आहे। ऐं NAB, FIA ऐं वर्ल्ड बैंक जे माना ज़राअत जी बहितरी लाइ इहे टूवेल ॾिना, अरबे रुपया फंड ॾिना। हुन खां ऐं जेको आला अमलदार आहिनि, इख़्तियारियूं आहिनि, मुतालबो कंदासीं हिकिड़ी ॿियो ख़ासि करे ऐं चीफ जस्टिस सलाउद्दीन पंवर साहिब खां हिकिड़ो मुतालबो कंदासीं त सर महिरबानी करे हिकिड़ी जुडिशनल इंक्वायरी क़ाइमु कई वञे, हिन टूवेल, हिन सेमिनारनि, हिन LBOD खे मिलंदड़ फंड्स जी जांच कई वञे, ऑडिट कई वञे ऐं हीउ जेको टूवेल जेको कागज़नि में हलनि पिया, हिन जी हिकिड़ी ऑडिट थिए त इहो पैसो आवाम जो केॾांहुं पियो वञे। आख़िर हेॾी वॾी करप्शन जो ज़िम्मेवारु केरु आहे? छा निमाइंदा मुलविस आहिनि, इख़्तियारियूं मुलविस आहिनि, डिपार्टमेंटल हिननि जी माना जेको आहे उहा मुलविस आहिनि? इहे कखपति मां अरबपति थी विया आहिनि। ऐं ॿी तव्हांखे हिकिड़ी ॿी हिननि जी नाअहली ऐं कोताही ॿुधायां, हिकिड़ो एक्सेन असांजी माना तर्जो हो बासर आहे, हुन छा कयो आहे, हुन पंहिंजी बिरादरी जा तक़रीबन 80 खां 90 माण्हू हिन कोट गुलाम LBOD जे अंदरि मुलाज़िम तौरु भर्ती कराए छॾिया, जंहिंजो अॼु ॾींहुं ताईं केरु पुछारो कोन कयो। को दारोगा थियो पिया हलनि, को बेलदार थियो पिया हलनि, को टिंडोल थियो पिया हलनि, को चौकीदार थियो पिया हलनि, ड्यूटी ॾियण लाइ तयारु कोन आहिनि। हुन खां ड्यूटियूं केरु वठंदो? टूवेल जी इहो हालत आहे, सेमिनारनि जी हालतूं तव्हांजे साम्हूं आहिनि। त इहो हिकिड़ी वॾी करप्शन आहे।
इन ते चीफ जस्टिस ऑफ सलाउद्दीन पवर साहब खे चवंदा ख़ुशूसन जे हींअर चौकीदार असां ॿुधो सुठी ॻाल्हि आहे, असांखे कंहिंखां हेठे मुलाज़िमनि खां असांजो को ज़ाती कोन्हे, सुठी ॻाल्हि आहे, उहो पका थियनि था, सुठी ॻाल्हि आहे, हुननि जूं नौकरियूं बहाल थींदियूं, पर छाजी चौकीदारी करो पिया, छाजी इलेक्ट्रिशियन आहे, हू छाजी था हिते रिपेयरिंग कंदा, जॾहिं ट्रांसफार्मर कढे विया हलिया, हिन जूं मोटरूं कोन्हे, साफ्ट कोन्हे, पैप कोन्हे, दरियूं कढे विया हलिया आहिनि, त इहो ॾिसो कि वॾी करप्शन आहे। इहो ज़मींदारनि जो फ़र्ज़ु आहे, हिते जी सिविल सोसाइटी जो फ़र्ज़ु आहे, हिते जे चूंडियल नुमाइंदनि जो फ़र्ज़ु आहे, ऐं हिते जे सहाफ़ती बिरादरी समेत इख़्तियार खे चवंदुसि ख़ुदारा अखि पटो ऐं हिन करप्शन ते ॻाल्हायो ऐं हिन करप्शन जा पेरा खणो, आख़िर हिन जा पेरा केॾा पिया वञनि, हीअ अरबे रुपया जेको अचनि पिया, हिन जो ज़िम्मेवारु केरु आहे। वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं नेक्स्ट टाइम हिकिड़ी ॿी के करप्शन जे हवाले खां, अवाम जे भलाई लाइ, अवाम जे बुनियादी मसइलनि जे हवाले खां, जीअं कोट गुलाम जे अवाम खे असां हुननि जो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचायूं त जीअं हुननि जा जाइज़ मसइला हल थी सघनि, हुननि जा जेको बुनियादी हक़ आहिनि, जेको हुननि जो बुनियादी सहूलियतूं आहिनि, उन हवाले खां वरी नेक्स्ट टाइम वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। महिरबानी।